सिंध धरती जेका न रुगो तारीख़ी मागनि जे करे मशहूरु आहे पर चौपाए माल में बि अॻिते आहे। सिंधी बैरागी तोड़े थर वारनि इलाइक़नि में मारू माण्हू चौपायो माल रखी सिंध जी सकाफ़त के उजागर कंदा आहिनि, जिन में ढगियूं, मेहूं, रिढूं ऐं ॿकरियूं रखणु पसंदि कंदा आहिनि। जेतोणीक ॿकरियुनि जा केतिरा ई क़िस्म आहिनि, जीअं ॻाढ़ियूं, कामोरियूं, झरियूं, भरियूं, लाखाटूं, सिंधड़ियूं, थरियूं, बिसरोटूं, अछूं, सांबरोटियूं, घुरड़ियूं, पटेरियूं ऐं ॿियूं शामिल आहिनि। संदन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे करे हर क़िस्म जी क़ीमत बि पंहिंजी आहे। ख़ासि करे ॻाढ़ियूं सिंधड़ियूं जी वॾी क़ीमत आहे। जॾहिं त संदन चारो, कंडी, ॼार, लव, निम, किरड़, बब्र ऐं ॿेर जहिड़ा वण आहिनि। घणे भाङे थर जे माण्हुनि जो गुज़र बि चौपाए माल ते आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिठूं असांजी सिंध जी तारीख़ ऐं सिंध जी तारीख़ में मौजूदु ॿकरियुनि जा क़िस्म, जिन में झरियूं, सांबरोटियूं, बरियूं, थरियूं ऐं उन सां गॾु पटेरियूं ऐं ॿियूं जेके खोड़सारियूं जेके असां तव्हांखे ॿकरियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म ॿुधाया ऐं उन्हनि जूं मुख़्तलिफ़ क़ीमतूं, मुख़्तलिफ़ रेट हुआ जेके तव्हां ताईं असां इंफॉर्मेशन ॾिनी, मालूमात ॾिनी। तव्हां ईंदड़ वरी कंहिं वस्तीअ ते हूंदासीं, कंहिं वरी वाहण ते हूंदासीं, जिते तव्हांखे मुख़्तलिफ़ ॿियनि जेके माल आहिनि, जीअं ढगी आहे, रिढूं आहिनि, ॿकरियूं आहिनि ऐं मेहूं आहिनि, उन्हनि जूं बि जेके आहिनि से असांजे सिंध जे अंदरि जेके असांजा मारूड़ा, जहांगीरा, उहे थर सां तालुक़ु रखंदड़ हुजनि या खणी सिंध जे बैरागी वारे इलाइक़े में तालुक़ु रखंदा हुजनि, उन्हनि सां उन्हनि में आबाद जेके असांजा मालवंत मारूड़ा आहिनि, जेके माल जेको आहे सो सांडे माल पाण वटि पारे जेको आहे पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र कनि था। अॼु असां तव्हांखे थर जे इन वारियासिन भिटनि ते आबाद ॻोठ वाहण वस्तीअ में मौजूदु जेके मालवंत मारूड़ा हुआ, उन्हनि में मौजूदु असीं हुआसीं ऐं तव्हांखे ॾेखारियासीं ॿकरियुनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म ऐं उन्हनि जूं क़ीमतूं, उन जा रेट, जेके असांजी सिंध जी सकाफ़त, सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं ईअं खणी चइजे त असांजी समाजड़ी सिंध सां तालुक़ु रखनि थियूं। उमेदु आहे त अॼोकी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। ईंदड़ वीडियो ताईं तव्हांजी मेज़बान राहिब अली चांडियो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। वेंदे तव्हां खां हिकिड़ी गुज़ारिश त असांजे यूट्यूब जे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं घंटी जे निशान खे दॿायो, त जीअं असांजा मालूमाती वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि। महिरबानी।